अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु वरी अपडेट आज़म मैगल जे बारे में आंदी आहे। दोस्तों तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो त आज़म मैगल जो को नओं ड्रामो अचे। अॼु उहा ख़ुशख़बरी सम्झो तव्हांखे मिली वई हिन वीडियो में। जी हाँ दोस्तों, आज़म मैगल जो हिकु हाई लेवल जो ड्रामो अची रहियो आहे। कहिड़ो ड्रामो आहे, नालो छा अथसि, कॾहिं स्टार्ट थींदो, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों जेको आहे न, काफ़ी ॾींहंनि खां पोइ आज़म मैगल जो हिकु नओं ड्रामे जी स्टार्टिंग थियण वारी आहे। यको अब्दुलाब खां पोइ जेको अहिड़ो ख़ासि ड्रामो ॿियो कोन ज़ाहिर थियो, छो त अब्बास गुलराणी जो ड्रामो बि अची रहियो आहे पाप नगर, ऐं उन खां पोइ हाजन तिवणी जो अची रहियो आहे ड्रामो वेरनि जी बस्ती। हाणे जेको ड्रामो अची रहियो आहे आज़म मैगल जो, हिकु ज़बरदस्त बहितरीनु ड्रामो आहे। नालो फ़िलहालु असांखे मना कई वई आहे, नालो नथा ॿुधाए सघूं। इन जी शूटिंग ड्रामे जी वञी थींदी ईद खां पोइ, रमज़ान शरीफ़ खां पोइ इन जी शूटिंग स्टार्ट थींदी। ऐं हीउ बहितरीनु ड्रामो आहे। ईद खां पोइ जॾहिं असांखे जीअं इजाज़त मिली त नालो बि तमामु जल्द असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीउ ड्रामो सम्झो दोस्तों, दुलाब, वेरनि जी बस्ती, पाप नगर, तकरार, ज़हर ज़िंदगी कुझु बि न आहिनि, उन्हनि सभिनी ड्रामनि खे कटे वेंदो। हक़ीक़त पुछो, हीउ ड्रामो हाई लेवल जो ऐं वॾो प्रोफेशनल ड्रामो आहे, ऐं हिन में कहाणी बि ज़बरदस्त आहे ख़ुदि आज़म मैगल जी। तमामु जल्द नालो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो सुठी लॻी त हिन खे जेतिरो थी सघे व्हाट्सअप ग्रुपनि में शेयर कयो, ऐं असांजे चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा, ऐं बेल आइकन खे यानी घंटी खे ऑल कंदा। अल्लाह हाफ़िज़।